अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐं आहियां तव्हांजी पंहिंजी मारवी सिंधु। जीअं त ॿ टे ॾींहंनि खां सोशल मीडिया ते अफ़वाह हली रही आहे त मुंहिंजी ऐं सिंगर हुब्दा जे बारे शादी जे बारे में ऐं इहो ॿुधाईंदी हलां जेके मुंहिंजा परस्तार आहिनि त इन में का सचाई कोन्हे ऐं का ॻाल्हि कोन्हे, इहा कूड़ी ॻाल्हि आहे। ऐं जंहिं बि इहा पोस्ट ॾिनी आहे त मूंखे त उन्हनि ते इलाही सारो अफ़सोस थी रहियो आहे त इहे पोस्टूं ॾी था छॾनि त कुझु सोचनि कोन था त एतिरी ॻाल्हि जे करे इलाही सारियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सो बहरहाल उन्हनि जी पंहिंजी नियत आहे, सो इज़हार थी पिया त तव्हांजे दिलि में असांजे लाइ छा आहे। सो बहरहाल उन्हनि खे अलाह सां ई ॾिसण वारो उन जी नियत आहे, असां नियत ते छॾियोसीं। सो जेके मुंहिंजा परस्तार आहिनि उन्हनि खे इहो बि ॿुधाईंदी हलां त मुंहिंजे हिन वीडियो खे इलाही सारो शेयर कयो। ऐं जीअं मां शो कंदी आहियां, जीअं मां प्रोग्राम कंदी आहियां, जीअं मां तव्हांजे एल्बम कंदी आहियां, सो उहे मां कंदी रहंदसि। सो हिन वीडियो खे इलाही सारो शेयर कंदा। जंहिं जंहिं इहा पोस्ट ॾिठी आहे ऐं इहा वीडियो ॾिसनि त उन्हनि खे इहा ई लॻे थो का ॻाल्हि कोन्हे, का बि ॻाल्हि कोन्हे, इन ॻाल्हि में का सचाई कोन्हे। सो दुआनि में यादि रखंदा ऐं फनकारनि जे पोयां इलाही सारियूं अफ़वाहूं हलंदियूं रहंदियूं आहिनि, इलाही सारियूं। सो मुंहिंजो वीडियो ॾियण जो इहो ई मक़सदु आहे त हिन ॻाल्हि में का ॻाल्हि कोन्हे, इहा अफ़वाह आहे, सिर्फ़ु अफ़वाह आहे। सो दुआनि में यादि रखंदा। ओके, अल्लाह हाफ़िज़।